नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदालूं त मिठी जी सिविल अस्पताल में खुराक की खोट ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि सबबि 3 ॿार फौत थी विया आहिनि। अहम ख़बर तव्हांखे ॾेई रहिया आहियूं मिठी मां। मिठी जी सिविल अस्पताल में बीमारियुनि सबबि ऐं खुराक की खोट सबबि 3 ॿार फौत थी विया आहिनि। गुज़िरियल महीने फौत थियल ॿारनि जो अंग वधी 51 थी वियो आहे। फौत थियल ॿारनि में 18 महीननि जो मियादाद ऐं ताज़ा ॼावल 3 ॿार शामिल आहिनि। अहम ख़बर तव्हांखे ॾींदालूं त मिठी जी सिविल अस्पताल में खुराक की खोट ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि विघे 3 ॿार फौत थी विया आहिनि। गुज़िरियल महीने फौत थियल ॿारनि जो अंग वधी 51 थी वियो आहे, जॾहिं त फौत थियल ॿारनि में 18 महीननि जो मियादाद ऐं ताज़ा ॼावल 3 ॿार शामिल आहिनि। अफ़सोसनाक ख़बर तव्हांखे ॾेई रहिया आहियूं त मिठी जी सिविल अस्पताल में खुराक की खोट ऐं बीमारियुनि सबबि 3 ॿार फौत थी विया आहिनि। गुज़िरियल महीने फौत थियल ॿारनि जो अंग वधी 51 थी वियो आहे। फौत थियल ॿारनि में 18 महीननि जो मियादाद ऐं ताज़ा ॼावल 3 ॿार शामिल आहिनि। तव्हांखे अपडेट करे रहिया आहियूं मिठी मां। मिठी जी सिविल अस्पताल में खुराक की खोट ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि विघे 3 ॿार फौत थी विया आहिनि। गुज़िरियल महीने फौत थियल ॿारनि जो अंग वधी 51 थी वियो आहे। फौत थियल ॿारनि में 18 महीननि जो मियादाद ऐं ताज़ा ॼावल 3 ॿार शामिल आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं मिठी मां आवाज़ टीवी के रिपोर्टर एजाज़ वजीर खान। जी एजाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सरपारकर ज़िले में मासूम ॿारनि तां मौत जो तारो जेको आहे उहो थी न सघियो आहे। या वधीक 3 मासूम ॿार जेके सरपारकर ज़िले जे ॻोराइनि इलाइक़नि मां सिविल अस्पताल मिठी पता हुआ, उहे 3 ॿार मौत जो शिकार बणिजी विया आहिनि, फौत थी विया आहिनि। ऐं 3 ॿार जेके अॼु तव्हांखे ॿुधाया त 9 महीने जी 1 तारीख़ आहे, हिन में अॼु 3 ॿार थी विया आहिनि। ऐं गुज़िरियल महीने जेके तव्हांखे ॿुधाया त 48 ॿार जेके आहिनि उहे अजल जो शिकार बणिया हुआ। अहिड़े तरीक़े सां 51 ॿार जेके गुज़िरियल महीने अॼु 1 तारीख़ ताईं 51 ॿार जेके आहिनि उहे फौत थी विया आहिनि। ऐं फौती ॿारनि में तव्हांखे ॿुधाया त 2 ताज़ा ॼावल ॿार जेके आहिनि उहे ॿुधाया वञनि था। ऐं 18 महीननि जो मियादाद जेको आहे उहो फौत थी वियो आहे। अहिड़े तरीक़े सां सरपारकर ज़िले में ही मासूम ॿार जेके आहिनि उहे रोज़ाना फौत कनि था। पर मक़ामी चूंडियल नुमाइंदा तौर ज़िले इंसान सरपारकर तहत खां सरपारकर हिन मामले ते अगोर निंड में सुतल आहे। कंहिं क़िस्म जूं सिहतूं सहूलियतूं जेके आहिनि उते न हुजण जे करे, अणपूरियूं हुजण जे करे ही जेके ॿार मुख़्तलिफ़ ॻोराइनि इलाइक़नि मां मुख़्तलिफ़ खुराक की खोट ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो शिकार थी जेके सिविल अस्पताल मिठी जेका आहे उते ॿारनि जे वार्ड में पहुचनि था, उते उन्हनि जो साह जो सॻो जेको आहे उहो टुटी थो वञे। ऐं उते प्राइवेट जेके लेबॉरेटरियूं, ख़ासि तौर ते लेबॉरेटरी जेका अस्पताल में मौजूदु आहे उते केमिकल न हुजण जे करे उन्हनि खे टेस्टूं जेके आहिनि उहे ॿार। ठीक है एजाज़, वरी महिरबानी जी।